नाज़रीन, कंधकोट में सरियाणी बिरादरीअ जे मुअज़्ज़िज़ मरहूम शहबाज़ ख़ान जी यादि में घोड़नि जी डोड़ जा ज़बरदस्त मुक़ाबला कराया विया, जंहिंमें मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे सरदारनि ऐं हज़ारनि जी तइदाद में शौक़ीननि पिणु शिरकत कई। मेले में मुल्क जे मुख़्तलिफ़ सूबनि खां आयल घोड़े सवारनि पिणु रेस में हिस्सो वरितो। वधीक तफ़सील ॾिसूं था हिन रिपोर्ट में। ॻोठ चेमन जे इलाइक़े में घोड़नि जे रेस जो मुल्की सतह ते मेलो लॻायो वियो। मेलो मरहूम शहबाज़ ख़ान सोराणी जी यादि में मुनक़िद कयो वियो। सक़ाफ़ती मेले में मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि जे घोड़नि सवारनि डोड़ में हिस्सो वरितो। हिन मेले जी मेज़बानी मीर अमजद ख़ान सोराणी ऐं मीर फारूक ख़ान सोराणी कई। इलाइक़े जे माण्हुनि तव्हां सां इंशाअल्लाह ताला सुठे नमूने असां हिते माण्हुनि खे इंजॉय करण ऐं सुठो मौक़ो ॾियूं था सवाद ॾिसण जो। पूरे पाकिस्तान जा घोड़ा हिते असां वटि आयल आहिनि। हफ़्ते खां वठी असां वटि हिते रहियल आहिनि। अल्हम्दुलिल्लाह सुठे नमूने सां जेको आहे उहो हिते मेलो असांजो जारी आहे। चारई सूबा आहिनि पाकिस्तान जा, उन समूरनि खां आहिनि। सरहद खां कुझु घटि, बाक़ी पंजाब ऐं सिंध बलूचिस्तान जा काफ़ी आया आहिनि। घोड़ा अची सिबी हितां हुतां घोड़ा पहुता आहिनि। रहीमाबाद, देरा गाज़ी, तौसा, मुज़फ़्फ़रगढ़, बहवलपुर, रहीमाबाद से ये जितने घोड़े रुझान मज़ारी। बहुत मज़ा है, हम बहुत एंजॉयमेंट कर रहे हैं। हॉर्स राइडिंग मेरी फेवरेट है, बहुत अच्छा है मज़ा। मेले में मुख़्तलिफ़ क़ौमनि जे सरदारनि ऐं मुअज़्ज़िज़िन समेत हज़ारनि जी तादाद में शौक़ीन माण्हुनि पिणु शिरकत कई। मेले में नायाब नस्ल जा 50 खां वधीक घोड़नि जे सवारनि रेस में हिस्सो वरितो। रेस खटण वारनि खे ट्रॉफियूं ऐं रोक रक़म जा इनाम ॾिना विया। हिन मेले जो मक़सदु पंहिंजे मुल्क जी सक़ाफ़त ऐं घोड़नि जी सवारी जी अहमियत खे उजागर करणु हो।